वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब ज़मा पारां ज़िले मटियारी जो दौरो। मुतासिरनि लाइ ज़िले इंतज़ामिया पारां जारी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो। मखदूम महबूब ज़मा मेराण हाईवे जे ॿिन्ही पासनि खां क़ाइम टेंट सिटी में मुतासिरनि सां मुलाक़ात करे मसइला मालूम कया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? सूबाई वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब ज़मा पारां ज़िले मटियारी जो दौरो। मुतासिर लाइ ज़िले पारां जारी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो वियो। मखदूम महबूब ज़मा मेराण हाईवे जी ॿिन्ही पासनि खां क़ाइम टेंट सिटीअ में मुतासिरनि सां मुलाक़ात करे मसइला मालूम कया। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मखदूम महबूब ज़मा चयो त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते बरसात मुतासिरनि जा मसइला ॿुधण ऐं हल करण आयो आहियां। मीडिया सां ॻाल्हाईंदे रेवेन्यू जो सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा वधीक चयो त सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी मुतासिरनि लाइ 8 अरबनि जो फंड क़ाइमु कयो आहे। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि खे बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करायो आहे। कुदरती आफ़त वरी तबाही आंदी आहे। रेस्क्यू जे अमल मां गुज़री रिलीफ जो कमु शुरू कयो आहे। मुतासिरनि जी बहाली लाइ वॾा वसीला घुर्बल आहिनि। सिंध हुकूमत वफ़ाक़ सां गॾिजी आलमी लेवल ते कोशिश वठे पई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मुतासिरनि लाइ 25,000 रुपया फ़ी ख़ानदान जे हिसाब सां किस्त जारी थी चुकी आहे। जी महिरबानी फिदा हुसैन, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।